बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल रोज़ा में अज ज़िमनन सदक़तुल फ़ितर जा कुछ मसला बयान कजन था। चूँकि सदक़तुल फ़ितर जे मसाइल जो ताल्लुक़ भी इन माह मुक़द्दस रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अयाम सां आहे, इन जे करे सदक़तुल फ़ितर जा कुछ अहम ऐं ज़रूरी मसाइल बयान कजन था। सब खां पहिरियों मसलो आहे मालदार मर्दन ते जहिड़ी तरह पंहिंजे तरफ़ों सदक़तुल फ़ितर अदा करण वाजिब आहे, अहिड़ी तरह नाबालिग ॿारनि जे तरफ़ों भी सदक़तुल फ़ितर अदा करण वाजिब ऐं ज़रूरी आहे। ॿियो मसलो आहे त जेकॾहिं नाबालिग औलाद मालदार आहे त पोइ पीउ ते पंहिंजे माल मां सदक़ो फ़ितर अदा करण लाज़िम नाहे, बल्कि नाबालिग औलाद जे माल मां ॾेई सघे थो, ऐं जेकॾहिं मालदार नाहिनि त पंहिंजे माल मां सदक़तुल फ़ितर ॾियणु वाजिब आहे। टियों मसलो आहे त बालिग औलाद जे तरफ़ां पीउ ते सदक़तुल फ़ितर अदा करणु वाजिब नाहे, बाक़ी अदा कंदो त उन्हनि ते इहो एहसान थी पवंदो। जेकॾहिं बालिग औलाद साहिब निसाब नाहे त उन्हनि जे तरफ़ों भी सदका फ़ितर अदा करे। जेकॾहिं कोई बालिग छोकिरो या छोकिरी चरियो आहे त उन जे तरफ़ां उन जो वालिद सदक़तुल फ़ितर अदा करे। पंजो मसलो आहे त जेकॾहिं पीउ मरी वियो आहे त ॾाॾो पीउ जे हुकुम में आहे, लिहाज़ा जेकॾहिं नाबालिग पोटो या पोटी मालदार नाहिनि त ॾाॾो पंहिंजे माल मां उन्हनि जे तरफ़ों सदक़तुल फ़ितर अदा करे सघे थो। ऐं इन्हनि मसलनि सां हिकु ॿ मसला ॿिया जेके रोज़े सां ताल्लुक़ रखनि था त अयाम बीस जा रोज़ा, अयाम बीस जा रोज़ा हर महीने में 13, 14, 15 तारीख़ ते रखबा आहिनि ऐं इन्हनि जो सवाब पूरे साल जे रोज़नि जे सवाब जे बराबरि हूंदो आहे। छो त 3 खे ज़र्ब कबो 10 सां, पोइ इहे थींदा 30, ॼण त हर हिकिड़ो रोज़ो 10 ॾींहंनि जे बराबरि ऐं हर महीने में 3 रोज़ा 30 ॾींहंनि जे बराबरि, पोइ पूरे साल जे बराबरि थी वेंदा। ॿिया आहिनि अयाम तशरीक़ जा रोज़ा, ईद उल फ़ितर, ईद उल अज़हा, अयाम तशरीक़ यानी ज़ुल्हज जी 12, 11, 12, 13 तारीख़ ते रोज़े जी नियत करणु दुरुस्त नाहे। जेकॾहिं कोई माण्हू इन्हनि ॾींहंनि में रोज़े जी नियत कंदो त उहा नियत करण बि दुरुस्त नाहे ऐं अहिड़ा रोज़ा न रखजनि। इन्हनि ॾींहंनि में रोज़ा रखणु ममनू आहिनि। इहे आहिनि शरीयत जा अहकाम जेके सदक़तुल फ़ितर ऐं रोज़नि जे मुतलिक़ आहिनि। असांखे अल्लाह ताला शरीयत मुतहरा जे सिखण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। घणी दर दुआ आहे त अल्लाह ताला पंहिंजे बारगाह में क़बूल मक़बूल मंज़ूर फ़रमाए।